नाज़िन खैरपुर ऐं लाड़काणे के कच्चे वारनि इलाइक़नि में लाड़काणे ऐं खैरपुर पुलिस जो ॾियारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन जारी है। पुलिस मुक़ाबले में 7 धाड़ियल मारण की दावा कई है। उन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश कुमार। जी हरीश, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर पुलिस ऐं लाड़काना पुलिस जी मुश्तरका कार्रवाई से खुफिया इत्तला मिलण बाद खैरपुर के कच्चे वारे इलाइक़े गेटी ज़मान शाह में धाड़ियलनि ऐं पुलिस जो पाण में मुक़ाबलो थी पियो, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा धाड़ियल मारजण जी जेको आहे सो दावा कई वई आहे, जंहिंमें पठान उर्फ पठू नारे जो, इकबाल नारे जो, रब्बू नारे जो, वहीद ऐं ॿिया 7 ॼणा धाड़ियल ॿुधाया पिया वञनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं असांजी खैरपुर के SSP अमीर सऊद मक्सी से ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु हुयो त मारिजी वियल धाड़ियलनि पठान नारे जो, इकबाल नारे जो मथां 10 लख रुपया इनाम रखियल हुयो ऐं उन्हनि खां जेको आहे सो वॾी मक़दार में असलो हथु कयो वियो आहे, जंहिंमें 2 एंटीक्राफ्ट गनूं आहिनि, रॉकेट लॉन्चर आहे ऐं जदीद असलो हथु कयो वियो आहे। SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी इहो भी ॿुधायो त असां इलाइक़े में जेको आहे सो सॼे इलाइक़े में घेराव कयो आहे। पुलिस जी जेका आहे सा अञा वधीक नफ़री असां तलब कई आहे ऐं पुलिस सॼे इलाइक़े में घेरो कई वेठी आहे। अञा इतला आहिनि त उते जेको आहे सो उते जेको नारे जा बिरादरी आहे ऐं ॿी जेके मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके वॾा धाड़ियल आहिनि, जंहिंजे मथां केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि, उहे घुरबल आहिनि, जेके हिते राइश पज़ीर आहिनि। उन्हनि जी इतला भी मिली आहे। उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेको आहे सो मज़ीद कार्रवाई करे रहिया आहिनि। जी हरीश, अपडेट करण लाइ जी वॾी महिरबानी।